اللہ جی نعمتم جو انعام رمضان، سلام رمضان سلام رمضان سلام رمضان۔ اعوذ باللہ من الشیطان الرجیم، بسم اللہ الرحمن الرحیم۔ الرحمن علم القرآن خلق الإنسان علمه البيان، الشمس والقمر بحسبان، والنجم والشجر يسجدان، الرحمن علم القرآن خلق الإنسان علمه البيان، الشمس والقمر بحسبان، والنجم والشجر يسجدان، والسماء رفعها ووضع الميزان، ألا تطغوا في الميزان، وأقيموا الوزن بالقسط ولا تخسروا الميزان، ألا تطغوا في الميزان، وأقيموا الوزن بالقسط ولا تخسروا الميزان، صدق الله العلي العظيم۔ سبحان اللہ سبحان اللہ۔ شروع کیاں تھی اللہ جے نام سان جیکو پروردگار ہے، رحمت العالمین ہے۔ السلام علیکم، آؤں اوہاں جی میزبان پرہز سید ऐं अवां सभिनी ॾिसंदड़नि खे सलाम रमज़ान में भली कार चवां थी। मूंसां गॾु आहिनि आउं इरशाद जयगणी तव्हांजी ख़िदमत में हाज़ुर आहियां। उमेद कयां थो तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो। न आहियो त पोइ तव्हांजे लाइ दिलि सां दुआ करण जो सिलसिलो असां छॾियो न आहे। अनक़रीब अवां जे अङणनि ते जमालत थींदा ऐं अनक़रीब अवां ख़ुशबाश थींदो। रमज़ानुल मुबारक जो महीनो ज़बरदस्त महीनो ऐं अॼु ख़ैरनि सां ॿियो रोज़ो रखण जी तौफ़ीक़ नसीब थी ऐं असां सभिनी खे जेकी बि बीमार न आहिनि, चाक आहिनि, उहे ॾाढा ख़ुशनसीब आहिनि। पुछा उन्हनि खां कयो जेके रोज़ो नथा रखी सघनि। सो आउं थोरी देरि पहिरियां सोचे रहियोसि त जीअं रमज़ानुल मुबारक में ख़ासि तौर ते अलाह पाक जे ख़ौफ़ खां, अलाह पाक जे डप खां असां रोज़े में जीअं मानीअ खां, खाधे खां परहेज़ कंदा आहियूं, परे परे रहंदा आहियूं जेसिताईं इफ़्तार थिए, ईअं अहिड़ी ख़ौफ़ खां, अहिड़ी डप खां जेकॾहिं असां गुनाहनि खां परहेज़ कयूं, गुनाहनि खां परे परे रहूं त सॼो साल असांजे अङणनि ते, असांजे घरनि ते रहमतुनि जी बरसाति वसी पवे। सो जेकॾहिं पाण प्रैक्टिकली लाइफ जेकॾहिं जेका गुज़ारियूं था उन में बि थोरो गुनाहनि खां पासीरो थियूं ऐं रब करीम खे रिझाइण जी कोशिशि कयूं, आख़िरत जो फ़िक्रु कयूं। हीअ दुनिया फ़ानी आहे, हिते कोन रहणो आहे ऐं मुख़्तसिर आहे हयाती ॾाढी जेका स्टार्ट थिए थी अज़ान खां नमाज़ ताईं वारी जेका ज़िंदगी आहे, अखि छिब जो खेल आहे। सो जेकी बि पाण
जेकी अवगुण आहिनि असां में गुणनि खे छॾे करे जेकी ख़राबु शयूं आहिनि उन्हनि खां थोरा पासीरा थियूं ऐं रमज़ान मुबारक जी हीअ जेका ख़ासि साहत असांखे नसीब थी आहे इन साहतुनि में असां पंहिंजे परवर खे असां पंहिंजे पाड़े वारनि खे असां पंहिंजे मिटनि माइटनि खे रिझाए ऐं सम्झाए वठूं त पंहिंजी ज़िंदगी ॾाढी आसान थी वेंदी। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही चयो ज़िंदगी तमामु मुख़्तसिर आहे उनखे जेकॾहिं असां ख़ूबसूरत तरीक़े सां गुज़ारींदासीं त मुंहिंजे ख़्याल सां असां लाइ त आसानियूं थींदियूं पर जेके असां सां गॾु आहिनि असांखे ॾिसी रहिया आहिनि असां सां गॾु मौजूदु आहिनि उन सभिनी लाइ जेके आहिनि काफ़ी आसानियूं थी वेंदियूं सही 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 चयो वियो आहे अलिफ लाम मीम ही उहा किताब आहे जंहिंमें कंहिं बि शक जी का गुंजाइश न आहे। बिल्कुलु ही उहा किताब आहे जंहिंमें कंहिं बि शक जी का गुंजाइश न आहे हिन में हिदायत आहे ॾिजण वारनि लाइ ऐं उन्हनि लाइ जेके बिना ॾिठे इन ते ईमान आणनि था यानी गैब ते उहे जेके नमाज़ क़ाइमु कनि ऐं असांजी ॾिनल रोज़ी मां असांजी राह में ॾियनि ऐं उहे जेके ईमान आणनि ऐं महबूब जेको तुंहिं ते नाज़िल थियो ऐं तोखां पहिरीं नाज़िल थियो ऐं उहे जेके आख़िरत ते यकीन रखंदा आहिनि हा उहे ई माण्हू पंहिंजे रब जी तरफ़ हिदायत जी तरफ़ आहिनि ऐं उहे ई माण्हू फलाह हासिल करण वारा आहिनि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॾाढी सुठी सुहिणी ॻाल्हि सां असां स्टार्ट वरितोसीं। सो हाणे वरी तव्हांखे ॿुधायूं त हीउ प्रोग्राम सुहिणो बणाइण में जिन किरदारु अदा कयो आहे जिन सहकार कयो आहे उन्हनि जो ज़िक्र ख़ैर बि प्रोग्राम में शामिलु कजे। करशी जामे श्री जंहिं ते असांखे आहे 100 सैकड़ो भरवसो न सिर्फ़ु मूंखे पिर खे पर अव्हांखे बि हूंदो 100 सैकड़ो भरवसो आहे असांखे ऐं इहा ई वजह आहे इहो ई सबबु आहे इहो ई कारण आहे त सिर्फ़ु नेशनली न बल्कि इंटरनेशनली खोड़ सारा करशी जामे श्री अवार्ड्स वरिता आहिनि सर्टिफिकेट वरिता आहिनि ऐं असांजो करशी जामे श्री असांजो इन जे करे चवां थो छो त इहो असांजो आहे असांजी दिलि वटि आहे असांखे ॾाढो वणंदो आहे। रिफ्रेशिंग एनर्जी पहुचाइण में पंहिंजो किरदारु अदा करे थो। जामे श्री जेको बाटल जेका तव्हांजे घर में आहे या जीअं तव्हां वठंदा आहियो त तव्हांजे ख़्याल में तव्हांजे ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि आई हूंदी त अलाए प्योर आहे अलाए न पर तव्हांखे ॿुधायां त 265 क्वालिटी टेस्टुनि मां गुज़री करे उहा तव्हां ताईं पहुचे थी ऐं शुगर फ्री जेको जामे श्री आहे उहो 276 क्वालिटी टेस्टूं ऐं चेकिंग जे मरहले मां गुज़री करे तव्हां ताईं पहुचे थो। इन लाइ त पूरे भरवसे सां पूरे यकीन सां असां चऊं था त करशी जामे श्री असांजे लाइ फ़ाइदेमंद आहे। करशी जामे श्री असीं सभु पीअंदा आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु ख़ालिस आहे हुन खां अलावा हुन में ख़ुशबू लाइ खसखस बि पयल आहे उशना पयल आहे ऐं जॾहिं बि असांखे सहरी में इफ़्तारी में जॾहिं असांखे साम्हूं हिकिड़ो ॻाढ़ो शरबत मिलंदो आहे ज़्यादातर हिन खे ॻाढ़े शरबत सां माण्हू घणो सुञाणंदा आहिनि ॻाढ़ो शरबत सही सही त उन जॾहिं साम्हूं असां ॾिसंदा आहियूं त उहो ॾाढो सुठो लॻंदो आहे हुन में कलर्स बि अची विया आहिनि काफ़ी ऐं उहा ई शइ जेका आहे उहा साओ शरबत वरी इलायची वारो जी साओ इलायची वारो चवां हुन में कलर्स बि अची विया आहिनि पोइ जंहिंखे जेको कलर वणे टेस्ट वणे उहो उनखे इस्तेमालु करे सघे थो। ऐं ॿियनि जंहिं स्पॉन्सर ताउन कयो आहे उन्हनि जा नाला बि असां वठंदा हलूं उहे बि ॿुधाईंदा हलूं त बहितर रहंदो छा। सही 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 बिल्कुलु बिल्कुलु उहे वठो पर इन खां पहिरियां हिकिड़ी ॻाल्हि करशी जामे श्री तव्हांखे ॿुधायां करशी जामे श्री जी जेका बॉटल तव्हां ॾिसो था इन में पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो बि न आहे मिलावट न आहे। इहा ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे जेका मूंखे ॾाढी वणी करशी जामे श्री वारनि जी दुनिया में कुझु त प्योर आहे। बिल्कुलु बिल्कुलु जी ॿियो कंहिं ताउन कयो आहे जी 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 करशी जामे श्री जंहिंजो असां ज़िक्र करे चुका आहियूं जो स्लोगन है सब पीते हैं सबरोसो द चिकन स्पेशलिस्ट तलो अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ रूह अफ़ज़ा ज़िंदगी मुबारक। उनखां अलावा नेस्ले एवरीडे तुम में है कुछ ख़ास पाकोला फ्लेवर्स वेरी हेल्दी वेरी यम सूफ़ी दस्तरख्वां सूफ़ी एतमाद के लिए क्विज़ सिर्फ क्विज़ ही पिलाया करो वाइटल टी वाइटल पियो ज़िंदगी जियो ब्रिज पावर्स बैटरीज लज्जत ने थामा सेहत का हाथ मलका मसाला इनहैक्स हर घर की ज़रूरत। वाह वाह ऐं इन खां सवाइ असां ताउन कयो आहे अखुअत जिन जो चवणु आहे त किसी आस को टूटने ना दें ऐं GFS बिल्डर्स डेवलपर्स उन्हनि जो बि असां ताउन फॉर्मी परफ्यूम्ड बॉडी स्प्रे वारनि बि असां ताउन कयो आहे। अल खिलमत फाउंडेशन जिन जो चवणु आहे त कोई ताबीर अधूरी ना रहे ऐं शारजा कुकिंग ऑयल दिलि चाहे और क्या शारजा इन खां सवाइ टेंग वारनि असां सहकार कयो आहे बनाए बेहतर मुस्तक़बिल रोज़ाना ऐं शौकत खानियम उन्हनि जो चवणु आहे त उनकी सिर्फ़ु एक ही दुआ है जीता रहे मेरा भाई ऐं ब्लैक रोज़ वारनि जी वॾी महिरबानी जिन असां ताउन कयो आहे। ब्लैक रोज़ वारा चवनि था त असीं कलर एक्सपर्ट आहियूं ऐं 7 हर्बल वारनि जी महिरबानी उहे चवनि था त नेचुरल स्किन जेकॾहिं केयर करणी आहे तव्हांखे त पोइ 7 हर्बल ज़रूरु वठो ऐं समर रस वारनि जी महिरबानी समर रस वारनि जो पैगाम आहे त हिकु बोतल ठाहे 35 गिलास वाह वाह अञा ॿियो तव्हांखे छा खपे ऐं आराम का हिनाम डायमंड सुप्रीम फोम नंबर 1 क्वालिटी फोम। इन खां सवाइ वकार बिल्डर्स ऐं डेवलपर्स जो थोराए थो असीं थोराए था जिन असां सहकार कयो। SIUT जिन चवणु आहे त SIUT अपना है
اور فاطمہ فرٹائلائزر انہوں چوڻ आहे त सरसब्ज़ FF ज़मीन की जान फसल की जान। सो इन सभिनी जी वॾी महिरबानी जिन सलाम रमज़ान ट्रांसमिशन में असां सां सहकार कयो आहे। हिन प्रोग्राम खे सुहिणो बणाईंदासीं, पर स्टार्ट ई असां वठूं था पहिरियों दिलि चवे थी त बावर्ची खाने में थोरी दी त विझूं, निकाह एॾे फेरियूं, एॾे पकोड़नि जी ख़ुशबू। तो शेफ फैसल असां सां गॾु आहे, हुनखे भलीकार चऊं था। फैसल साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र। वॾी महिरबानी तव्हां असां सां गॾु आहियो। एज़ यूजुअल ॾाढा फ्रेश लॻो पिया, ॾाढा सुठा लॻो पिया ऐं सुठा सुठा पकोड़ा ठाहे रहिया आहियो सभिनी लाइ। वॾी ॻाल्हि इहा आहे त हिन जे चहिरे में जेका नूरानियत आहे उहा फ्रेशनेस तव्हांखे नज़र अचे थी, बाक़ी आहे थकल ॿ प्रोग्राम करे आया हुआ पहिरियों ई। असांखे तव्हां चई सघो था असां स्टार्ट वरितो आहे, बिल्कुलु, पर असां लॻूं कोन था फ्रेश। न तव्हां माशाल्लाह फ्रेश लॻो पिया भाई। वाह वाह वाह। छा पकोड़ा परे खां ख़ुशबू अचे पई? पकोड़ा ई तयार कयो? पकोड़ा मां ठाहिया, पकोड़ा ठाहिनि, बाद में असां ठाहींदासीं ड्रिंक्स जेका करशी जामे शीरी आहे ऐं हुन सां गॾु टैंग। वाह 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 वाह। ऐं टैंग जो त ज़बरदस्त ज़ाइको आहे ऐं टैंग ख़ासि तौर ते मूंखे ॾाढी इन करे बि वणंदी आहे छो त हुन में ऑरेंज आहे, मैंगो आहे ऐं पाइनएप्पल, लेमन, प्रॉपर जेकी हिन में आहिनि अलॻि अलॻि फ्लेवर्स हुन में मौजूद आहिनि, अलॻि अलॻि फ्लेवर्स हूंदा आहिनि, उहे ॾाढा ज़बरदस्त हूंदा आहिनि। ऐं जहिड़ी तरीक़े सां असां पंहिंजनि जो ख़्यालु कंदा आहियूं, सभिनी मिटनि माइटनि जो ख़्यालु कंदा आहियूं, ईअं ई हिन भेरे हिन साल टैंग रमज़ान सां गॾु मिली करे असां ख़ुशियूं विरायूं, ॿियनि जो ख़्यालु रखूं, अहसास खे जीआरियूं त ॾाढो भलो थींदो। टैंग ॾाढो ज़बरदस्त मशरूब आहे ऐं जॾहिं बि उञ लॻे थी, जॾहिं माण्हू ऊन्हारो थिए थो त टैंग ॾे बि थोरी घणी माना छिक थिए थी असांजी। सो टैंग वारनि जी वॾी महिरबानी। ऐं टैंग जो वरी हिकिड़ो ज़बरदस्त मूंखे जेका फ्लेवर जेको वणंदो आहे न उहो मैंगो जो हूंदो आहे ऐं उन में मैंगो में वरी इहा ॻाल्हि बि आहे त जेकॾहिं मैंगो जी मुंद बि न हुजे, सीज़न बि न हुजे, ॾिसो न केॾो ज़बरदस्त आहे। टैंग जी मार्फत करे सघूं था, जॾहिं असां अंब जी मुंद न हुजे तॾहिं बि असां पी सघूं था, अंब जो ज़ाइको वठी सघूं था। सो टैंग वारनि जी वॾी महिरबानी। सो पकोड़ा बि हेॾे तयारु थियनि था, असां प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं था। जेकी असां वटि मुज़ महिमान आहिनि उन्हनि जो तारीफ़ तव्हां असां कराईंदो हलां, पर इन खां पहिरियां दिलि चवे थी त थकिजी न पऊं, साई वठूं, छो त कंटिन्यू असां ॻाल्हायूं था न, पोइ चऊं था त विच विच में ब्रेक ज़रूरी आहे। तव्हां बि असां गॾु रहिजो, जल्दी मोटी था अचूं, काॾे बि न वञिजो। सलाम रमज़ान। अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान में मोटी आयासीं साईअ खां पोइ ऐं मोटी अचण खां पोइ तव्हांखे मुअज़्ज़िज़ महिमाननि सां मुलाक़ात करायूं। अॼु जेका शख़्सियत टी वी स्क्रीन ते सभ खां पहिरियां तव्हांखे नज़र ईंदी, पाकिस्तान जो मारूफ़ रूहानी स्कॉलर आहे हज़रत शेख वक़ार अहमद रहमानी ऐं पाण फाउंडर प्रेसिडेंट आहिनि अल समद मेमोरियल जा ऐं सफ़ीर अमुन बराए पाकिस्तान ऐं वर्ल्ड पीस कमेटी ऐं अफ्रीकन किंगडम फेडरेशन ऐं रोटरी क्लब स्काई पायलट में बि चेयरमैन जी हैसियत सां उन्हनि जूं तमामु घणियूं ख़िदमतूं आहिनि। सो भलीकार चऊं था शेख वक़ार अहमद रहमानी साहब के। सर कैसे हैं? ठीक हैं, अल्लाह का शुक्र। बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। इन खां सवाइ अॼु दीनी ॼाण हासिलु कंदासीं, ॿियो बि असां वटि सुठो स्कॉलर आहे असांजो दोस्त, उनखे भलीकार चऊं था अल्लामा इलियास सिकंदरी, मोहम्मद इलियास सिकंदरी यमनी साहिब सां गॾु आहे। साईं कीअं आहियो? वॾी महिरबानी, रोज़ो रखियो अथव? लॻे बि थो, लॻे बि थो, माशाल्लाह माशाल्लाह। ऐं जेके मुंहिंजे साइड ते वेठल आहिनि नात ख़्वां आहिनि, तमामु मशहूरु, तमामु बहितरीन हाफ़िज़ जमाल नक्शबंदी साहब, अव्हांखे भलीकार चऊं था। ऐं मोहम्मद ज़फ़र शाह, असां अव्हांखे बि भलीकार चऊं था। कीअं आहियो? सभु ठीकु आहियो? थैंक यू। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सो सर शेख वक़ार साहब, मुझे ये बताएं कि रोज़े तो फ़र्ज़ किए गए, लेकिन मकसद क्या है रोज़ा रखने का, ये थोड़ा सा बता दें। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जज़ल्लाहु अन्ना सय्यदना व मौलाना मुहम्मदन मा हुआ। रोज़े का जो असल मकसद है वो है तकवा हासिल करना। अच्छा, यानी अल्लाह करीम ने रोज़े तमाम अक़वाम जो पैदा की उन तमाम पर वक्तन फ़वक्तन रोज़े की फ़जीलत को रखा है। सही। फिर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जब दुनिया में तशरीफ़ ले आए जी, तो फिर हम तमाम लोगों के लिए अल्लाह ने एक माह के रोज़े फ़र्ज़ किए। सही। और इस एक माह के रोज़े का मुद्दा ये है कि हमें इसमें मुत्तकी होना है। सही। मुत्तकी होने का मतलब ये है कि जो चीज़ें हम रोज़े से पहले करते थे रोज़े की हालत में वो छोड़ दें। सही। अब मुझे और आपको अपना मुहासबा खुद करना होगा कि क्या हम रोज़े से फैज़ हासिल कर रहे हैं। सही। क्योंकि किसी भी चीज़ का फैज़ है। सही। जैसे इस चैनल का एक फैज़ है। सही। इस फैज़ से ही कंटिन्यू करेंगे सर, अफ्तार की तैयारी भी करनी है
और शेफ फैसल असां सां गॾु आहे त साईं पकोड़ा तयार थी विया आहिनि जी पकोड़ा तयार थी विया आहिनि हाणे असां ठाहींदासीं शरबत हा। जेको आहे इलायची फ्लेवर में कड़छी जामे शीरी कड़छी जामे शीरी जी अॼु इलायची फ्लेवर में ठाहियूं पिया ऐं हिकु गिलास पाणी में तव्हां विझंदो 4 खाइण जा चमचा अच्छा। अगरि हिकु जग ठाहिणो आहे त हिन में अधु कप विझंदो अगरि तव्हां हिन में वधीक ठाहिणु चाहियो पियो त 9 जग ठहंदा हिकु बोतल में सही सही ऐं 5 टी गिलास ठहंदा हिक में वाह वाह हिन खे तव्हां कहवे जे तौर ते बि इस्तेमालु करे सघो था जीअं असां कहवो ठाहींदा आहियूं सही सही हिकु टेबल स्पून हिकु कप पाणी में बॉइल कंदो त इलायची जो कहवो बि ठही वेंदो अच्छा ज़बरदस्त माना ही जेका ये तो सलेमानी नई चाय शइ आहे। पाण सलेमानी चाय इलायची वारी ऐं हुनजे अलावा खीर में विझी पी सघो था ऐं टॉपिंग करे सघो था कंहिं वाह शइ वाह ये त नई ॻाल्हि ॿुधायो आहे जी हाणे मां इहो शरबत जी मां हिन में थधे पाणी में ठाहे वठो त वरी पोइ ॿियो छा ठाहींदो पोइ त हुन खां पोइ टैंग ठाहींदासीं टेंग बि ठाहींदो हा जी बिल्कुलु टेंग बि कीअं ठाहींदो पर थोरो ॿुधाइजो टैंग जो बि असांखे थोरो ॿुधाए छॾिजो पोइ ॿुधायां त इहो ठाहे ठाहे वठो हिकिड़ो ठाहे वठनि सर छो त हीउ तकड़ में जल्दी में ऐं स्पीडली जेको आहे सो कमु कंदो आहे हिन करे आउं चाहियां थो मां रुॻो इहो ॻाल्हाईंदुमि सही त हिन जो ठही वेंदो शरबत हाणे ॾिसो ठही पियो शरबत छो त इहो तकड़ो शरबत ठहंदो आहे वाह वाह ठही वियो न तव्हां जी बिल्कुलु हिन खे तव्हां खीर सां गॾु बि ठाही सघो था ऐं लस्सी में बि ठाही सघो था मतिलबु जेके तकड़ा महिमान हुजनि हुन लाइ जल्दी जल्दी जामे शीरी ठाहे सघिजो सही 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 ऐं सहर और अफ्तार ॿिन्हिनि में तव्हां इस्तेमालु करे सही सही हाणे माना जामे श्री इलायची जो शरबत तयारु थी वियो बिल्कुलु वाह वाह, वाह। हाणे टैंग छाजो बि ठाहे वारो छॾूं हिते असां ठाहियूं पिया टैंग अॼु ठाहियूं था मैंगो फ्लेवर में सही ओके ऐं हे विटामिन सी खां भरपूर आहे ऐं जीअं गर्मियुनि में मैंगो जो अंब जो जीअं सीज़न ना बि आहे त तव्हां अंब जो ज़ाइको हिन में तव्हांखे मिली वेंदो ऐं हुन खां अलावा इहो बि आहे त टैंग में विटामिन सी बि आहे जेको Vitamin C। असांजी इम्यूनिटी खे जेको आहे उहो बूस्ट Strong करे करे थो, थो boost करे थो, हींअर जी। असांखे ज़रूरत बि हूंदी आहे रमज़ान में बिल्कुलु। ऐं हुन खां अलावा जॾहिं थधी थधी टैंग पीजे तुंहिंजो त मज़ो ई दुबाला थी वेंदो वाह आहे वाह ऐं हिकिड़ी बि मज़े जी अलाह हुनखे जन्नत नसीब करे हाणे गुज़ारे वई वेझड़ में पर माना टेंग जो जग माना तयारु करे असां ॿारनि खे पीआरींदी न माना जेके असांजा नंढा ॿार हूंदा वाह वाह माना वॾो ज़ाइको आहे न साईं आम अच्छा ऐं टैंग खां सवाइ इफ़्तारी न आहियां कंदी ईअं बिल्कुलु अच्छा, टैंग हिन माना खे- हुजणु खपे तव्हां कुल्फी जेका हूंदी आहे न स्टिक वारी कुल्फी हूंदी आहे हिन खे ठाही कुल्फी जे सांचे में विझी पई अगरि तव्हां टैंग या कोई बि फ्लेवर ऑरेंज विझंदो त असां कुल्फी फ्रीज़ करे बि खाई फ्रीज़ करे कुल्फी ठही वेंदी आहे मतिलबु ॿारनि लाइ जेके ॿारनि स्पेशली लाइ। जेके ॿार बल्कि असां बि खाई सघूं था मतिलबु सभु खाई सघूं था लेकिन स्पेशल ॿारनि माना लाइ हिन में जेके लीमे वारो ज़ाइको बि आहे पाइनएप्पल बि आहे लीमे सां गॾु कारे मिर्चनि जो ज़ाइको आहे वाह वाह हाज़मे लाइ ॾाढो तमामु ज़बरदस्त ऐं इहो शरबत मुंहिंजे ख्याल में तयारु थी वियो जी बिल्कुलु वाह वाह हाणे मां त माना हेॾे कहिड़ो माना शरबत वालारे छॾियां तव्हां ॿ शरबत तयारु कया अथई होस्ट लाइ आउं टैंग पींदसि तव्हां टैंक पीओ त मां जामे श्री पीअंदुसि ठीकु आहे। फैसल साहब वरी महिरबानी तव्हांजी लख थोरा महिरबानी, कीमती वक़्त Thank ॾींदा you so आहियो much। शर्म तकवा और फैज़ की की बात कर तरफ। रहे थे जी तो पहले तो हमें ये समझना पड़ेगा कि हमें रोज़े से फैज़ कैसे हासिल सही करना है। सही तो फैज़ तो ऐसे हासिल होगा कि आप रोज़े की हालत में सबसे पहले तो नमाजी बने। हाँ क्या कहने सबसे सही पहले बात है आज हमारा हाल ये हो गया कि हम सारी रात जागेंगे। मुझे इससे गरज नहीं कि आप किस लिए जाग रहे हैं। सही 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 अब अगर यहाँ कुछ बोल दिया तो लोग कहेंगे कि भाई किसको बुला लिया था, ये क्या बोल दिया। सही सही हाँ सारी रात जागेंगे। जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया कि अफ्तार का और सहर का वक्त बहुत कीमती है। सही बात है दूसरी कौमों में ना अफ्तार है ना सहर है। अव्वल तो ये वक्त ही बहुत कीमती है। सही, इस वक्त दुआएं कबूल होती हैं। सुभान अल्लाह इस वक्त अल्लाह करीम हर बंदे पर जिसका रोज़ा होता है उसके ऊपर मुतवज्जा होता है। सुभान अल्लाह तो हम उस वक्त ये सारे काम छोड़कर किसी और शुगल में मशगूल हो जाते हैं। सही तो सबसे पहले तो हमें नमाज वैसे ही फ़र्ज़ है, नमाज पढ़नी चाहिए। रोज़े की हालत में हमें डबल नमाज पढ़नी चाहिए। अच्छा मतलब डबल से मुराद ये कि उसकी नवाफिल भी पाबंदी अदा करनी चाहिए। सही सही क्योंकि रमज़ान ऐसा महीना है कि रमज़ान 11 महीनों एक तरफ और रमज़ान सरदार है, सरदार महीना एक तरफ। वाह 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 और इसकी शान ये है कि इसमें आप 2 रकात नफिल पढ़ेंगे तो फ़र्ज़ अदा हो जाएगा, वाह वाह और फ़र्ज़ अदा करेंगे तो अल्लाह 70 फ़र्ज़ कबूल कर लेगा। सुभान अल्लाह 1 रुपया देंगे तो 700 दर्जे कबूल कर लेगा। मतलब ये कहें कि रमज़ान में खुसूसी पैकेजेस हैं अल्लाह की तरफ बिल्कुल अल्लाह की तरफ ये से कहें ना हाँ सही नबी करीम सल्लल्लाहु मशहूर ज़माना रिवायत है कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत ईसा के दौर की या आपके सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पास एक पत्थर लाया गया, उसमें से एक कीड़ा निकला, उसने आपके सामने कोई गुफ्तगू की तो सहाबा इकराम रिजवान अल्लाह ताला अजमईन रोने लगे कि या रसूलल्लाह हमारी तो इतनी उम्र नहीं है, हम तो इतनी इबादत नहीं कर सकते, हम तो इतना बेनिफिट नहीं कमा सकते। जैसे अल्लाह के नबी ने अपने सहाबा के दरमियान कहा आज हम इसको कासिर है, बट कहा तुम में कौन है जो रात में कुरान शरीफ पढ़कर सोए। तो सहाबा खामोश हो गए। तो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया जिसने 3 दफ़ा सूरह इखलास पढ़ी उसने कुरान शरीफ पढ़ा। वाह 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 क्या असल में आज हम ये कहने लगे हैं कि नहीं इसका ये बेनिफिट नहीं है, हमें पूरा ही कुरान पढ़ना है। जैसे उम्मे हानी ने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से पूछा या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मैं बूढ़ी हो गई सही और मैं अब इतनी इबादत नहीं कर सकती। पहले ये समझ लिए कि इबादत हर दौर से है सही और करनी
तो आपने फरमाया कि या रसूलल्लाह मैं बूढ़ी हो गई हूँ, ज़ईफ हो गई, सही। मैं इतने कलमात नहीं पढ़ सकती, सही। आप मुझे आसान तरीका बता दें। तो हमें तो पहले अपनी कौम को आसान तरीकों पे लेके जाना पड़ेगा। सही सही। तो आपने फरमाया कि अगर तुम दिन में 100 दफ़ा ये कह दो सुबहान अल्लाहि वल्हम्दुलिल्लाहि वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर, ये मुख्तलिफ हदीसें हैं मुख्तलिफ मकामात की। सही, सही। हमने इसको एक जगह कर दिया समझाने के लिए। सही सही। अगर तुम ये 100 दफ़ा पढ़ती हो तो तुमसे बेहतर उस दुनिया में उस वक्त के वक्त में कोई नहीं होगा। आहा, क्या तो ये कलमे अल्लाह को बेइंतहा पसंद है। सही और सही। इसीलिए जब आप मक्के में जाते हैं, सही। तवाफ करते हैं, जो खाने काबा का आप तवाफ करते हैं, तो उसमें खाली बेशक आप बहुत सारी दुआएं पढ़ें, मगर सहल और आसान तरीका यही है कि आप उसके गिर चक्कर लगाते हुए पढ़ते हैं सुभान अल्लाहि वल्हम्दुलिल्लाहि वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। और बेहतरीन दुआएं बहुत सारी दुआएं आप करें। सही। और शॉर्ट दुआ कर लें, रब्बना आतीना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन्नार। सुभान अल्लाह, ये बेहतरीन दुआ। सुभान सिकंदरी साहब असां गड्डा अननि खां मुंहिंजे जेको ज़हन में तव्हां जेका ॻाल्हि की उन ॻाल्हि खे कंटिन्यू करे त अल्लाह ताला खे जवानी जी इबादत जेका आहे उहा तमामु पसंदि आहे, उहा तमामु वणंदी आहे। त इहा मतिलबु इन जी जस्टिफिकेशन तव्हां असल में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आलिशान आहे, इग़्तनिम खम्सन क़ब्ल खम्स, पंजनि शयुनि खे पंजनि शयुनि खां पहिरियों गनीमत सम्झो। सही। शबाब का क़ब्ल हरमिक, पंहिंजी जवानी में पोड़े थियण खां पहिरियों। छो त जवानी जी जेका इबादत आहे न उहा ईअं आहे त छो त जवानी में इंसान चुस्त आहे, चालाक आहे, सम्झे थो पाण खे, पोइ पाण में तकब्बुर ऐं गुरूर बि अची थो वञे। त उन टाइम जॾहिं हू पंहिंजे सर खे अल्लाह जे साम्हूं झुकाए थो त उनमें आजिज़ी थी अचे। त गुरूर नथो करे, जॾहिं गुरूर नथो करे त ॿियनि ते हू ज़ुल्म बि न कंदो। ज़ईफ़ी में गुनाहनि जहिड़ो रहे बि नथो। ज़ईफ़ी में त वैसे ई इंसान जेका त चवंदा आहिनि सिंधी में जीअं पहाको आहे त हाणे पेर अची कबर में पिया त हाणे अची इबादत करणु लॻो आहे। त ज़ईफ़ी में हू हुनखां गुनाह थिए कोन थो, उनजे करे ईंदो आहे इबादत जे तरफ़। जंहिं वक़्त में इंसान गुनाह ते क़ादिर हुजे उन टाइम गुनाह खे छॾे त इहा आहे असुल इबादत। सही सही। त जवानी जी जेका इबादत आहे। हाणे हिते वरी ॿियो सुवाल बि ज़हन में अचे थो त गुनाह माण्हू छॾे ॾींदा आहिनि, वरी कंदा आहिनि, त पोइ उन्हनि जे लाइ छा चवंदव, सज़ा उन जे लाइ कहिड़ी आहे? हिकिड़ो चकर माफ़ी वरितऊं, तौबा ताइब थिया, अल्लाह मां ॿीहर न कंदुसि, वरी उहो ई गुनाह ॿीहर करे थो माण्हू। त इहा बि मां तव्हांखे हदीस जी रोशनी में ॿुधाईंदुसि त असल में सभ खां पहिरियों जॾहिं गुनाह छॾियो उनजो हिकु शर्त आहे। अच्छा। गुनाह जे लाइ जॾहिं तौबा कंदा आहियूं, तौबा जो हिकु शर्त आहे। तौबा जो शर्तनि मां हिकु शर्त इहो आहे त उनजो इरादो पको इहो हुजे त इंशा अल्लाह वरी मां इहो गुनाह कोन कंदुसि। इन इरादे सां जेकॾहिं तौबा कयईं, वरी उनखां साॻियो गुनाह थी वियो, वरी तौबा करे। हदीस शरीफ़ में आहे त इज़ा अज़नब अब्दन ज़म्बन, जॾहिं को बि इंसान को गुनाह थो करे फ़अलिम अन्न लहू रब्बन, ऐं पोइ इहो यकीन थो करे त उनजो को रब आहे जेको उनजा गुनाह माफ़ थो करे, अची करे मूंखां हू तौबा थो करे, मां उनजो गुनाह माफ़ थो करे छॾियां। सुम्मा अज़नब, वरी गुनाह थो थिएसि, तौबा में शर्त पहिरियों ॿुधाए छॾियो त तौबा इन नियत सां करणी आहे त तौबा वरी गुनाह करणो न आहे, गुनाह थी वञे वरी तौबा करे। सही सही। त एतिरो केतिरो बि तकरार हुजे, गुनाह कयूं था, तव्हांजी ॻाल्हि विच में कटियूं था, माफ़ कजो। सो हाणे वरी पाण चऊं था त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान अक़दस में इहो गुनाह न आहे, इहो गुनाह आहे माशाअल्लाह। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हेॾो बि मद आहे, होॾो बि सना आहे, नाराज़गी थिए कंहिंजी दिलि में थी वञे, हेॾे वरी पोइ ॿुधूं था। जी जी जी। मदनी मदीने वारा खालिके अकबर जा प्यारा, मदनी मदीने वारा खालिके अकबर जा प्यारा, दाम तुंहिंजी वरतिया लही विया आहिनि मुझारा, मदनी मदीने वारा तुंहिंजो आहे सहारो, हित बि ऐं हुत बि साईं, तुंहिंजो आहे सहारो, हित बि ऐं हुत बि साईं, ज़ामिर तूं थींदे सब जो, ज़ामिर तूं थींदे सब जो, महशे में सोहणा साईं, मदनी मदीने वारा खालिके अकबर जा प्यारा, दाम तुंहिंजी वरतिया लही विया आहिनि मुझा
मुझारा मदनी मदीने वारा नूरे मोहम्मदी माँ आबणी दुनिया समोरी नूरे मोहम्मदी माँ आबणी दुनिया समोरी आसमान ज़मीन दरिया आसमान ज़मीन दरिया कायनात ही अपूरी मदनी मदीने वारा खालिके अकबर जा प्यारा दाम तुझी वरतिया लही व्या आहिन मुझारा मदनी मदीने वारा मौला खां पोए आवाजी आला उत्तम इज़ाता मौला खां पोए आवाजी आला उत्तम इज़ाता हर शय मने आवाखे हर शय मने आवाखे हर जा आवाजी नाता मदनी मदीने वारा हर दम आवाजो आहे वही दली बुल्लो गुलाम हर दम आवाजो आहे वही दली बुल्लो गुलाम सिख माँ आवादे साईं सिख माँ आवादे साईं मोकले पयो सलाम मदनी मदीने वारा खालिके अकबर जा प्यारा दाम तुझी वरतिया लही व्या आहिन मुझारा सो हाणे पाण वठंदासीं पर नंढो शॉर्ट कमर्शियल ब्रेक सो ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान जी वलीकार चऊं त तव्हांखे पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान में उमेद आहे तव्हां असां सां गॾु ई रहंदो छो त प्रोग्राम ॾाढो सुठो आहे ऐं सुठो इन सेंस में आहे दिलचस्प ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि बिल्कुलु बिल्कुलु ॼाण इस्लाम वारियूं जे हवाले ॻाल्हियूं सां थियनि थियूं बिल्कुलु ऐं असीं का न का अॼु ॼाण वठंदासीं का न का शइ असांजे पले पवंदी जंहिंमां असां ज़िंदगी जी वाट वठंदासीं सो अॼु जेकी मौज़ महिमान आहिनि अलामा इलियास सिकंदरी यमनी साहिब जी 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 कचहरी जी हाँ असांजी रमज़ान में जेका आहे न तक़रीबन रूटीन चेंज थी वेंदी आहे ऐं अक्सर इहो चयो वेंदो आहे त हिननि जो रोज़ो रखियल आहे हीउ कमु न करियो हू कमु न करियो हिकिड़ी सुस्ती थी वेंदी आहे त उन जे बारे में तव्हां छा चवंदा छो जो चवंदा आहिनि अक्सर त रोज़ो रखियल आहे त असांखे ही कमु सभु मना आहिनि असां ही नथा करे सघूं या सॉरी सिंधी में ईअं खणी चऊं त जेकी रोज़ो रखी करे टोटली सुम्ही था पवनि सुम्ही गुज़ारनि था सुम्ही बि पवनि था ऐं ॿियो कमु खां बि जेको थिए असल में जेकॾहिं रोज़े जे एतबार सां ॾिठो वञे त हर मुस्लमान ते जेको आकिल ऐं बालिग आहे उन जे मथां रोज़ो फ़र्ज़ु आहे सही त सॼे घर खे पूरे ख़ानदान खे पूरी फैमिली खे रोज़ो रखणु घुरिजे रोज़े छॾण जी सिर्फ़ु इजाज़त जेको आहे उहा ॿिनि सूरतनि में आहे इन कुंतुम मरीदन या तव्हां मरीज़ आहियो औ अला सफ़रनि या तव्हां सफ़र ते आहियो जेके सफ़र ते न आहियो जेको रोज़ो छॾे थो उहो गुनाहगार आहे ऐं रोज़ेदार खे जेकॾहिं कमु चए थो उहो बि गुनाहगार आहे ऐं रोज़ेदार जे साम्हूं जेकॾहिं को खाए थो या पीए थो बग़ैर रोज़े वारो उहो गुनाहगार थिए थो असांखे इन जो एहतियात करणु घुरिजे छो त रमज़ान जो बाबरकत महीनो आहे हिकिड़ी आम मशहूरु रिवायत आहे त हिकिड़ो यहूदी हुयो मुस्लमाननि जे हिकु शहर में रहंदो हुयो त जॾहिं रमज़ान जो महीनो आयो विच बाज़ार में ॾिठईं उनजो हिकु नंढड़ो पुटु हुयो 10-11 साल जा माना जीअं मुस्लमान में बुलूगत खां आकिल बालिग थियण खां बाद में रोज़ो फ़र्ज़ु आहे इन खां पहिरियों अञा उहो इन हद ते न आहे पोइ आहे बि यहूदी रमज़ान में पियो खाए त उन पीउ पंहिंजे पुट खे जेको आहे चमाट हणी चमाट मरण खां बाद में त
कंहिं पुछा की छो चमाठी पुट खे चई तोखे ख़बर न आहे त अॼु मुस्लमाननि जे रोज़े जो ॾींहुं आहे मुस्लमान सभु रोज़े सां आहिनि ऐं उन्हनि जे तूं साम्हूं खाई करे उन्हनि जी दिलि आज़ारी थो करे त रिवायतुनि में बाक़ाइदा किताबनि में लिखियल आहे त अल्लाह तबारक व ताला उनखे सिर्फ़ु इन रमज़ान जे एहतराम करण जे करे अल्लाह ताला उनखे ईमान जी दौलत सां नवाज़ियो ऐं मुस्लमान थी करे उनखे मौत अची वई। त इन मां असांखे सबक़ु मिले थो त रमज़ान जे महीने जो केतिरो जेकॾहिं एतिरे क़दुरु को मर्द आहे बीमार आहे रोज़ो नथो रखे उन लाइ बि इहो आहे त उहो रोज़ेदार जे साम्हूं न खाए ऐं को अहिड़े सूरत में रोज़ो रखे बाद में उनखे का अहिड़ी तकलीफ़ थी वई कुदरती तकलीफ़ थी वई रोज़ो नथो रखी सघे या औरत आहे कंहिं ॾींहंनि में रोज़ो न रखंदी जेको शरई अहकाम आहिनि उन्हनि ॾींहंनि में उन्हनि लाइ बि ज़रूरी आहे त उहे रोज़ेदार जे साम्हूं कॾहिं न खाइनि ऐं रोज़े पूरे ॾींहं में न खाइनि बहितर इहो आहे। अच्छा हिते वरी हिकिड़ो ॿियो सुवाल पियो आहे जेकी रोज़ो नथा रखनि कंहिं सबबु करे त उन खां पोइ वरी उहे कहिड़े तरीक़े सां रोज़ो रखनि या को कफ़ारो आहे जी छा उन करणु लाइ खपे? जेके रोज़ो नथा रखी सघनि उन लाइ ॿ शर्तियूं आहिनि हिकु अहिड़ा आहिनि जेके रोज़ो माना बिल्कुलु जीअं पोढ़ो आहे सफ़ा ज़ईफ़ुल उमिरि आहे जो बाद में बि रोज़ो नथो रखी सघे उन लाइ त उहो फिदियो अदा करे। हिकु रोज़े जो फिदियो जेको आहे हींअर उलमा जेका फ़तवा जारी कया कमो बेश तक़रीबन 170 रुपया तक़रीबन थिए थो हिकु रोज़े जो फिदियो आहे पर जेकॾहिं ताक़त आहे रोज़े रखण जी उन लाइ ईअं न आहे त उहो फिदियो अदा करे फिदियो उन लाइ जेको ताक़त नथो रखी सघे यानी जंहिंजे सही थियण जी तंदुरुस्त थियण जी उमेद डॉक्टर्स खां मना थियल हुजे अगरि डॉक्टर्स खां मना थियल आहे त रोज़ो न रखो डॉक्टर लाइ बि ॾिठो वेंदो त डॉक्टर कहिड़े तरीक़े जो आहे ईअं न आहे त अॼुकल्ह हर को डॉक्टर पंहिंजे एतबार सां कले इस्लामी शराइत जे मुताबिक़ जेकॾहिं डॉक्टर मना थो करे उहो फिदियो ॾेई सघे थो। ॿी सूरत आहे त उनखे रोज़े खे क़ज़ा करिणो आहे रमज़ान अचण खां पहिरियों पूरो महीनो आहे हीअं त मसलन गर्मी आहे जेकॾहिं कंहिंखे रोज़ो नथो रखी सघे तकलीफ़ आहे ज़्यादा पाणी पीअण जी उनखे तकलीफ़ हाजत थिए थी ज़्यादा प्यास नथो रखी सघे उन जो नथो रही सघे उन लाइ बि इहे शराइत आहिनि छो त ला तुल्कू वला तुल्कू बि ऐदीकुम इला तहलुका पंहिंजो पाण खे कॾहिं बि हलाकत में न वठी वञो इहो क़ुरान जो फ़ैसिलो आहे। एतिरी फ्लेक्सिबिलिटी आहे असांजे इस्लाम में उहो इन सूरत में त जॾहिं बिल्कुलु इहा कंडीशन हुजे तॾहिं या औरत जंहिं ॾींहंनि में रोज़ो न रखंदी त उन लाइ इहो आहे त रमज़ान खां बाद में सवाल से कंटिन्यू करते हैं तो क्या कहेंगे किन पे रोज़ा सब पे फर्ज है वैसे ही कौन जो है वो नहीं रख सकता कौन सी मजबूरी होती है जो ना रखना चाहिए तो फिर क्या करना चाहिए? मजबूरी तो ये है जैसे मुफ्ती साहब कह रहे हैं कि मजबूरी तो एक ही है कि आपकी मौत वाक़ई हो रही हो। ओहो अच्छा बस इसके सिवा नहीं इसके सिवा नहीं है। सही अच्छा और बहुत सारे अहले ईमान आपको ऐसे मिलेंगे जो हालत रोज़े में जान दे देते हैं रोज़ा नहीं छोड़ते। वाह 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 ये भी तजर्बा है हमारा। सही सही हाँ जो लोग थोड़े से ज़ईफ़ुल अक़ीदा हैं वो पहले से रमज़ान जैसे आप देखें 2 दिन पहले रमज़ान से गर्मी पड़ना शुरू हो गई कराची में गर्मी नहीं थी अब अल्लाह भी आजमा रहा है कि तैयार हो जाओ कि आने वाले वक्त में कौन रोज़ा रखने को तैयार है। सही बात। तो इजाज़त जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ज़रिए से अल्लाह ने पहुंचाई है वो ये पहुंचाई है या तो आप सफ़र में वो आज का सफ़र नहीं है इतना जदीद सफ़र एयर कंडीशनर का सफ़र सहूलत के सफ़र की बात नहीं हो रही है वो तो पहले तो ऐसा सफ़र नहीं था वो सफ़र नहीं उस सफ़र की बात हो रही है जिसमें आप हफ्तों महीनों पैदल चलते थे। सही आज तो आप 2 घंटे में 3 घंटे में 4 घंटे में और आज भी ये बहाना होता है कि सफर में था। मैं खुद बहुत सारे लोग ऐसे कहते हैं। सही बात है। हम मतलब कराची में रहते हुए सही हैदराबाद जा रहे हैं तो हम कह रहे हैं नहीं सफर में है हम रोजा नहीं रखेंगे। सही बात है। नहीं भाई इसकी इजाजत नहीं है पहले जाके तसी कीजिए। सही वो सफर अच्छा अब तो आपके पास सहूलत का सफर है सही अभी उधर नहीं जा रहे लंबी बहस हो जाएगी। सही सही ठीक है जिस सफर के लिए हुजूर ने मना किया और जिस बीमार के लिए हुजूर ने मना किया कि डॉक्टर आपको ये कह रहे हो कि आपकी मौत वाकई हो जाएगी और मैंने ऐसे ऐसे लोगों को देखा है आज भी आप जाके देखें शुगर के हाई पेशेंट होंगे ब्लड प्रेशर के मरीज होंगे मगर रोजा रखे हुए होंगे। सही सही और ऐसे भी लोग होंगे जिनको अल्लाह ने सेहत दी भी होगी और वो रोजा नहीं रखे। अच्छा रोजा रख के हॉस्पिटल पहुंच जाए बंदा फिर डॉक्टर कहेंगे भाई रोजा तोड़ना पड़ेगा क्योंकि इसकी हालत जो है ना वो देखने में ये लगता है कि मौत वाकई हो जाएगी कुछ ना कुछ उसको खिलाना पड़ेगा पिलाना पड़ेगा फिर क्या फिर वो ये मजबूरी क्या है? ये मजबूरी ऐसी है कि आप घर से निकले कोई एक्सीडेंट हो गया। अच्छा मिसाल के तौर पे एक शख्स ने रोजा रखा वो शुगर का पेशेंट था सही और उसने हिम्मत ताकत करके रोजा रखा अब शुगर हो रही है लो क्योंकि आपका ये जो पूरा जिस्म काम करता है ये ग्लूकोज पर काम करता है ये एक अलग मेडिकल है। सही अब उसकी शुगर लो हो रही है। अच्छा शुगर जो लो होती है वो चंद सेकंड के लिए लो होती है जो लोग इसके मरीज हैं वो बहुत अच्छी तरह जानते हैं। अच्छा चंद सेकंड के बाद वो वापस रिलाइज करने लगती है वापस आने लगती है। वो चंद सेकंड जो होते हैं वो आपके लिए जानलेवा होते हैं।
اچھا وہ چند سیکنڈ آپ کے لیے جان لیوا اس میں ہوتے ہی ہیں. بندہ ادھر یا اگر ادھر یا ادھر اگر اس وقت آپ اپنی ہمت کر لیں, اچھا ہوتا کچھ نہیں اس شوگر لو میں, کوئی آپ کا دل فیل نہیں ہوتا ہے, کچھ نہیں ہوتا ہے. یہ ایک الگ میڈیکل ہے. صرف آپ کے جسم میں لرزہ شروع ہو جاتا ہے, ایک لرزہ شروع ہو جاتا ہے, جیسے زلزلہ آتا ہے تو ہم سب ہل جاتے ہیں. زمین ساکت ہے, طاقتور ہے, مگر زلزلے کا ایک معمولی سا جھٹکا بھی برداشت نہیں کرتی. اگر 6 پہ چلا جائے گا تو ہم سب ہل جائیں گے. اچھا ایسی کنڈیشن میں اگر نعت رسول مقبول سنے بندہ آپ کی اجازت سے تو پھر میرے خیال سے وہ بھی ٹھیک ہو جائے گا. وہ تو زیادہ اچھا ہو جائے گا, کیونکہ نام محمد جو ہے وہ ہر مرض کی دوا ہے. تو سن لیتے ہیں ہمارے محمد ساتھ ظفر شاہ کی طرف ہلوں. جی. جب وہ چہرہ دکھائی دیتا ہے, جب وہ چہرہ دکھائی دیتا ہے, جب وہ چہرہ دکھائی دیتا ہے تو عشق سجدہ دکھائی دیتا ہے, عشق سجدہ دکھائی دیتا ہے. اور کیا ادھر سے حضور گزرے ہیں, کیا ادھر سے حضور گزرے ہیں, چاند سایہ دکھائی دیتا ہے, چاند سایہ دکھائی دیتا ہے. اور سارا قرآن باس سینے تلک, سارا قرآن باس سینے تلک ان کا خطبہ دکھائی دیتا ہے, ان کا خطبہ دکھائی دیتا ہے. اور حجر اسود تجھ کو اس لیے چوموں, حجر اسود تجھ کو اس لیے چوموں, ان کا بوسہ دکھائی دیتا ہے, ان کا بوسہ دکھائی دیتا ہے. اور رو رہا ہے یہ کون خلوت میں, رو رہا ہے یہ کون خلوت میں, غار سدرا دکھائی دیتا ہے, غار سدرا دکھائی دیتا ہے. مکتب اور سارا جغرافیہ مظفر کو, سارا جغرافیہ مظفر کو ان کا حجرہ دکھائی دیتا ہے, ان کا حجرہ دکھائی دیتا ہے, جب وہ چہرہ دکھائی دیتا ہے. سبحان اللہ سبحان اللہ, بہت ہی اچھا, کیا خوبصورت بیان کیا آپ نے, بہت ہی اچھا لگا, سچی بات ہے ظفر شاہ صاحب.
सो हिते पाण वठूं था हिकु शॉर्ट कमर्शियल कमर्शियल ब्रेक ब्रेक केॾा न वञो असां सां गॾु रहिजो सलाम रमज़ान अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान में वरी तव्हांखे भलीकार चऊं था भलीकार चवण सां गॾोगॾु ॿुधाईंदा हलूं तव्हांखे त अफ़्तार जो वक़्तु वेझो ई आहे बसि इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि यकीनन तव्हां बि तयारी में हूंदो दस्तरख़्वान तव्हां वटि बि सिंगारजंदो हूंदो पर दस्तरख़्वान जेकॾहिं करशी जाम मिश्री न आहे त पोइ मज़ो न हूंदो मुंहिंजे ख़्याल में छो त आउं करशी जाम मिश्री वरी शौक़ चाह सां पीअंदो आहियां करशी जाम मिश्री ते मुंहिंजो न सिर्फ़ु पर पिरह जो सभिनी जो 100% भरोसो आहे ऐं इहो ई सबबु आहे जो करशी जाम मिश्री मुल्की ऐं इंटरनेशनली केतिरा ई अवार्ड ऐं सर्टिफिकेट वरिता आहिनि करशी जाम मिश्री जेका रिफ्रेशिंग एनर्जी जेका असां ताईं पहुचाए थो उनजो हिकिड़ो कारण इहो बि आहे त प्योर आहे ऐं मिलावट खां पाक आहे ऐं ॿी सुठी ॻाल्हि इहा आहे त करशी जाम मिश्री जी जेका बॉटल आहे उहा क्वालिटी टेस्ट थी करे चेक थी करे पोइ असां ताईं पहुचंदी आहे 265 मरहलनि मां गुज़री करे पहुचंदी आहे ऐं जेका शुगर फ्री बॉटल आहे उहा 276 क्वालिटी टेस्टुनि ऐं चेक वारे मरहले मां गुज़री करे पोइ असां ताईं पहुचे पई सो करशी जाम मिश्री पीओ आउं त चवां थो त मन खे जेकॾहिं ठाहिणो आहे ऐं सॼे ॾींहं जी जेका आहे पाण खे उञ आहे उहा थकावट आहे उनखे ख़तमु करण लाइ बिल्कुलु उन खां अलावा इलायची फ्लेवर में बि करशी जाम मिश्री अची वियो आहे 2 फ्लेवर्स में अची वियो आहे तव्हांखे नज़र अची रहियो हूंदो पंहिंजी स्क्रीन ते ऐं कलर्स बि 2 आहिनि रेड ऐं ग्रीन ऐं जंहिंखे रेड कलर में पसंदि आहे उहो रेड में पीए ऐं जंहिंखे ग्रीन कलर में पसंदि आहे उहो ग्रीन में पीए ऐं उन खां अलावा इहो बि तव्हांखे ॿुधाईंदी हलां सभिनी खे ॿुधाईंदी हलां त उहो उनमें खसखस पयल आहे जंहिंसां ख़ुशबू ईंदी आहे ऐं उनखे बिल्कुलु जी तव्हां ॿुधायो त उहो प्योर हूंदो आहे उनखे प्योर तरीक़े सां ठाहियो वेंदो आहे बिल्कुलु पाणी जो बिल्कुलु बि फुड़ो न आहे हूंदो ऐं जेकॾहिं तव्हांखे ठाहिणो आहे त हिकु क्लास में जेके असांजा शेफ ॿुधाए विया आहिनि काफ़ी दफ़ा 2 चम्मच विझी करे तव्हां पी सघो था उनमें शुगर जी बि ज़रूरत न आहे तव्हांखे अगरि शुगर में मतिलबु न पीअणो आहे त तव्हां शुगर खां बग़ैर बि पी सघो था ऐं उन खां अलावा शुगर फ्री पैकेट बि अची चुको आहे हा जेके सभिनी खे आहे जेके बि आहिनि अलाह साईं सिहत ॾे सभिनी खे पर जंहिंखे आहे उहे बि इन जो मज़ो वठी सघनि था जेके इन खां महिरूम हुआ हाणे इन जो मज़ो वठी सघनि था सफ़ा सिंपल आहे ऐं ठही बि केतिरो जल्दी वञे थो बिल्कुलु मिंटनि में जेके तव्हांजे घर महिमान अचनि जंहिंखे जल्दी हुजे या सहरी या इफ़्तारी जो टाइम बिल्कुलु तव्हांजे सिर ते आहे त तव्हां ईज़ीली उनखे कुझु ई पलनि में ठाहे सघो था त पोइ सहर हुजे अफ़्तार करशी जाम मिश्री ज़रूरु पीओ ऐं पाकिस्तान नंबर 1 आहे फेवरेट आहे मुंहिंजो बि इन खां सवाइ असां सलाम रमज़ान में जेके स्पॉन्सरशिप्स आहिनि जंहिं तावन कयो आहे करशी जाम मिश्री जिन असां ॿुधाए चुका आहियूं जो स्लोगन आहे सब पीते हैं सबरोसो द चिकन स्पेशलिस्ट तलो चवे थो अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ रूह अफ़ज़ा ज़िंदगी मुबारक नेस्ले एवरीडे तुम में है कुछ ख़ास पाकोला फ्लेवर्स वेरी हेल्दी वेरी यमी ऐं इन खां अलावा सूफ़ी दस्तरख़्वां सूफ़ी एतमाद के लिए क्विज़ सिर्फ़ क्विज़ ही पिलाया करो वाइटल टी वाइटल पियो ज़िंदगी जियो उन खां अलावा ब्रिज पावर बैटरीज़ आहिनि ऐं उन खां अलावा मलका मसाला जंहिंजो स्लोगन आहे लज़्ज़त ने थामा सेहत का हाथ ऐं नेक्स्ट हर घर की ज़रूरत वाह ऐं इन खां सवाइ असां तावन फरमायो आहे अखुअत वारनि उन्हनि जो चवणु आहे त हर घर की ज़रूरत ऐं किसी आस को टूटने ना दे अखुअत वारनि जो इहो चवणु आहे सो GFS बिल्डर्स डेवलपर्स उन्हनि जो बि तावन असां सां रहियो आहे ऐं फॉर्मी परफ्यूम बॉडी स्प्रे यकीन तव्हां बि लॻाईंदा हूंदो ॾाढो सुठो आहे उन्हनि जो तावन असां सां आहे ऐं अल ख़िदमत फाउंडेशन जंहिंजो चवणु आहे त कोई ताबीर अधूरी न रहे ऐं शारजा कुकिंग ऑयल जंहिंजो ॾाढो सुठो स्लोगन आहे दिलि चाहे और क्या शारजा ऐं टैंक वारनि जी वॾी महिरबानी जिन तावन फरमायो आहे ऐं बनाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना ऐं शौकत खानम वारनि जी वॾी महिरबानी जिन असां सां तावन कयो आहे उनकी सिर्फ़ु एक ही दुआ है जीता रहे मेरा भाई ऐं ब्लैक रोज़ कलर एक्सपर्ट्स वारनि जी वॾी महिरबानी ऐं 7 हर्बल वारनि जी वॾी महिरबानी जेकी चवनि था नेचुरल स्किन केयर आहे असां वटि इन खां सवाइ समर रस वारनि जा लख थोरा जिन असां सां तावन फरमायो आहे हिकु बोतल 35 गिलास ठाहींदी आहे समर रस जा त पोइ समर रस जो शरबत पीओ ॾाढो ज़बरदस्त शरबत आहे ऐं आराम का है नाम डायमंड सुप्रीम फोम नंबर 1 क्वालिटी डायमंड सुप्रीम फोम वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि जी वॾी महिरबानी ऐं SIUT जिन जो चवणु आहे त SIUT अपना है फातिमा फर्टिलाइज़र वारनि जी वॾी महिरबानी इन्हनि जो चवणु आहे त सरसब्ज़ FF ज़मीन की जान फसल की जान इन सभिनी जी वॾी महिरबानी जेके बि स्पॉन्सर आहिनि सभिनी जी वॾी महिरबानी जंहिं सहकार कयो आहे इंक्लूडिंग
कृषि जामेशी बिल्कुलु ऐं तव्हांजी बि वरी महिरबानी तव्हां क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो अॼु साथ ॾिनो ऐं गॾो जेकी मौज़ महिमान असां सां गॾु रहिया उन्हनि जी वॾी महिरबानी वक़ार अहमद रहमानी साहब बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए ऐं गॾो असां सां मोहम्मद इलियास सिकंदरी यमनी साहिब सो यमनी साहब तव्हांजी वॾी महिरबानी लख तोरा तव्हां बि असांजे प्रोग्राम में अॼु शरीक थियो तमामु ज़बरदस्त ॻाल्हियूं कयूं सही बल्कि अफ़्तार गॾु कंदासीं करशी जामेश्वरी जो थोड़ी देर में दस्तरख़्वान सजंदो असीं गॾु हूंदासीं करशी जामेश्वरी दस्तरख़्वान ते पोइ गॾिजी करे अफ़्तार कंदासीं इहा सादत असांखे नसीब थींदी तव्हां सां गॾु हूंदासीं सो हिन खां सवाइ असां सां जेकी नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जे लाइ ॿ दोस्त हुया उन्हनि जी वॾी महिरबानी ऐं हाफ़िज़ जमाल नक्शबंदी मोहम्मद ज़फ़र शाह साहब बहुत शुक्रिया आप सबका नात जी तरफ़ बिल्कुलु नात जी तरफ़ हलंदासीं पर इन खां पहिरियां असां मोकिलाईंदासीं तव्हांजी ख़िदमत में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान अक़दस में हिकिड़ी ख़ूबसूरत नात छॾी वेंदासीं अवांजी दिलि में पंहिंजी जाइ अॾी वेंदासीं पंहिंजनि प्यारनि जो दिलवारनि जो घर वारनि जो नंढनि ॿारनि जो बुज़ुर्गनि जो बीमारनि जो ऐं ख़ासि तौर ते रोज़ेदारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो इरशाद जागीरानी ऐं प्रह सैयद के ॾींदा इजाज़त अल्लाह ने के बाद सोज़े दिल चाहिए चश्मे नम चाहिए और शौके तलब मोतबर चाहिए हो मदीने की गलियां मुयस्सर अगर आँख काफी नहीं है नजर चाहिए हो मदीने की गलियां मुयस्सर अगर आँख काफी नहीं है नजर चाहिए और गोशा गोशा मदीने का पुरनूर है सारा माहौल जलवों से मामूर है गोशा गोशा मदीने का पुरनूर है सारा माहौल जलवों से मामूर है शर्त ये है कि ज़र्फ़े नज़र चाहिए शर्त ये है कि ज़र्फ़े नज़र चाहिए देखने के लिए दीदावर चाहिए हो मदीने की गलियां मुयस्सर अगर आँख काफी नहीं है नजर चाहिए अल्लाह जी नेमतुम जो इनाम रमज़ान सलाम रमज़ान